नाज़िन सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। काछे में बरसात सबबि नई गाज 20 फुट वही आई आहे। खीर-थर जे जाबलू पट्टी में बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि नई गाज 20 फुट वही आई आहे। नई गाज जे वहिकिरे सबबि ड्रगबाला, छन्नी, बाही पांदी, टंडो रहीम ख़ान, गाजी शाह, हीरो ख़ान, हाजी ख़ान ऐं राजू कंधो समेत 40 ॻोठनि जो जोही सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। काछे में बरसात सबबि रोड रस्ता ॿुॾी विया, जे सबबि अच वञ में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। चंबड़ ऐं ॿेराड़ी वारनि इलाइक़नि में तेज़ बारिश सबबि बिजली जो निज़ाम दरहम भरम थी वियो आहे। चंबड़, बुगेरा शरीफ, संजर चांग समेत केतिरनि ई इलाइक़नि में बिजली बंदि आहे। तेज़ बरसात सबबि शहर जा हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया, जे सबबि रहवासी सख़्त परेशान आहिनि। मीरपुर पठोरो में 2 कलाक जी बरसाताउनि इंतज़ामिया जी पत वाइखी करे छॾी। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पाणी तलाउनि जी सूरत में बीठल आहिनि। ठटे में बरसातुनि खां पोइ शाही बाज़ार समेत अक्सर इलाइक़नि में पाणी भीजी वियो आहे। मच्छी मार्केट खां शेख फरीद चौक ताईं इलाइक़ा पाणी में ॿुॾल आहिनि। केतिरनि ई दुकाननि में बि बरसाती पाणी दाख़िल थी वियो आहे।